बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो दरिया न्यूज़ जो प्रोग्राम कश्मीर जो आवाज़। आऊं आहियां अफ़ज़ल अता कलवट। अॼु हिकिड़े नए इशू सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। कश्मीर ऐं मां सम्झां थो पूरे पाकिस्तान जी जेकी 70% आबादी आहे उहा ज़राअत सां लाॻापा आहे। उनजो जेको आहे ज़राअत ते ई सफ़र गुज़र आहे ऐं पाकिस्तान जो जेको बजट आहे उहो बि मां सम्झां थो अक्सर ज़राअत मां ई जेको आहे थिए थो। लेकिन अलमियो इहो आहे कश्मीर जे अंदरि जेके मिल मालिकान आहिनि उहे हिकिड़ो भतो वसूल करे रहिया आहिनि आबादगारनि खां हिकिड़ो कटौती जे नाले सां। कंहिं बाजके मां 3 किलो कटनि था, कंहिं मां 2 किलो कटनि था, कंहिं मां 4 किलो कटनि था। आबादगार पहिरें बि जेको आहे मिसकिनी हालत में पुरसाने हाल न आहे उन्हनि जो कोई। पहिरें बि उहो ॿिज भाण ऐं एॾियूं खोड़ शयूं महांगियूं वठी करे उहे विहाजनि ते खणी करे जॾहिं फसल खे आबाद कनि था ऐं फसल जॾहिं तयारु थी मिलनि ते पहुचे थो, पोइ मिल मालिकान जी जेकी ब्लैकमेलिंग आहे उहा बि कंहिंखां घटि न आहे। हालांकि हाई कोर्ट लाड़काणा तरफ़ां हुकुम जारी थियल आहे कंहिं क़िस्म जी का कटौती न करणी आहे। उनजे बावजूदि कश्मीर जा मिल मालिकान उनखां बाज़ कोन था अचनि। कश्मीर जा मिल मालिकान आबादगारनि खां उहो कटौती जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। ताज़ो असांजे ज़िले में जेको फसल जो कारोबार आहे, फसल जो जेको चांवर जो जेको फसल आहे उहो जेको आहे बिल्कुलु तयारु आहे ऐं मिलनि ते पहुचे पियो ऐं हू आबादगार मुल्क जेको आहे इन परेशानी में ई मुब्तला आहिनि। इन हवाले सां असां सिंध आबादगार बोर्ड जे ज़िलई अॻुवाण GM खोसे खे अॼु मधु कयो आहे। GM साहिबु तव्हांजी महिरबानी असांजे प्रोग्राम में शरीक थियो। GM साहिबु हीउ छा माजरो आहे जो हाई कोर्ट जे हुकुमनि जे बावजूदि बि ऐं कश्मीर जा मिल मालिकान उहो एॾो ज़ुल्म कनि था जेको आहे आबादगारनि ते? तव्हां अॻुवाण आहियो आबादगारनि जा, तव्हां आख़िर छो नथा इन ते एहतजाज कयो, छो नथा ॿाहिरि निकिरो? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तव्हांजो दरिया न्यूज़ वारनि जो मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हिन मूंखे प्रोग्राम में मदू कयो आहे। साईं, मुंहिंजा असुल में जेका तव्हां इहो सुवालु पुटअप कयो आहे ज़राअत जे हवाले सां या मिल मालिकान जेका ब्लैकमेलिंग करनि था पिया, दहशतगर्दी आहे इहा हिकिड़े क़िस्म सां। ब्लैकमेलिंग न आहे, दहशतगर्दी आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ इशू आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि एंगल आहिनि। तव्हां उन शइ खे ॾिसंदो त तव्हांखे सभु कुझु ॼाण थी वेंदो। उन ते मां थोरो रोशनी विझंदुसि। उहा इहा आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त आबादगार जी जेका पोज़ीशन आहे ख़ासि करे ज़िले कश्मीर में, मां त परे ताईं न वेंदुसि, मां कश्मीर जे मतिलबु जेको आहे ज़िले लेवल ते जेका ॻाल्हि कंदुसि उहा इहा आहे त आबादगार जेका बि आहे उहा सरमाएदार कारखानेदारनि वटि गिरवी थियल आहिनि। गिरवी थियलनि जो मक़सदु इहो आहे त उहा भाण बि उन खां खणनि, ॿिज बि उन्हनि खां खणनि, पेस्टिसाइड बि उन्हनि खां खणनि। मतिलबु शुरूआति फसल जी शुरूआति खां वठी जॾहिं हर शुरू थिए थो, ट्रैक्टर बि उन्हनि जा, डीज़ल बि उन्हनि खां वठनि, सभु कुझु उन्हनि खां वठी करे उहो पंहिंजा जेके मनपसंदि रेट हया वञनि था या ईअं सम्झो कमीशन ते जेका आहे उन्हनि खे पैसा प्रोवाइड करनि था, ॾियनि था, त उहे यरगमाल थी था वञनि कारखानेदारनि वटि। जॾहिं उहो फसल पची तयारु थिए थो, जॾहिं पहुचे थो, लुणण जो टाइम अचे थो, पोइ जॾहिं उहा लुणी करे जॾहिं मार्केट में पहुचणु शुरू करे थो त पोइ इहे सरमायादार हिकु ॾींहं जा बि वाक़िफ़ न आहिनि कंहिं बि ज़मींदार जा। उहो इन जे करे उन्हनि खे ख़बर आहे त इहो सारी इहो चांवर असांखे हर हाल में ॾींदा, छो जो असां वटि उहे गिरवी थियल आहिनि। त तव्हां जेका ॻाल्हि कयो हुए, सुवालु कयो हुए त हाई कोर्ट लाड़काणे जे हुकुम मुताबिक़, उन जे डिसीशन मुताबिक़ पोइ अगरि जेका आहे न पोइ बि हे कटौती बंदि छो नथा करनि या आबादगार जेके आहिनि उहे आवाज़ु छो नथा उतारनि, उनजा सबब आहिनि। हिकु त उहा यरगमाल आहिनि आबादगार। हाणे जेकॾहिं असां आबादगारनि खे कॉल कयूं था त बाबा तव्हां इन हवाले सां जेका कटौती थिए थी पई उहा कटौती तव्हां न करायो। जेकॾहिं तव्हां कटौती करायो था त इहो सरासर तव्हांखे लॉस पहुचे थो। हाणे ईअं त न आहे, हाणे हिन वक़्तु 1400 रुपया रेट हले थो, हाणे कल्ह खां वठी जेका आहे हिननि हराम पाई करे वरी जेका आहे 50 रुपयो फ़ी मण ते रेट घटाए छॾियो। उहो इन जे करे छो जो पहिरीं तारीख़ ते जॾहिं डिसंबर जो पहिरीं तारीख़ अचे थो पियो, नवंबर जी पहिरीं तारीख़ ते अचे थो पियो, उन्हनि खे पंहिंजा
जेके आहिनि विहाज या कमीशन बंदि करणा आहिनि। लामहला आबादगार इहो सोचींदो मां महीने जो विहाज जेका खां बची वञा त मां जेतिरो बि आहे पंहिंजो सारी मोकिलियां कारखाननि वटि त जीअं मुंहिंजो उहो कमीशन जेको आहे महीने जो उहो बची वञे। इन जे करे इहो बि तासुरु आहे त उन जे करे जेको आहे हिननि 40 खां 50 रुपयो फ़ी मण ते रेट घटाए छॾियो आहे। त बाक़ी जेका ॻाल्हि आहे एहतिजाज जी ॻाल्हि उहा को बि तयारु कोन्हे, छो जो उहे यरगमाल आहिनि हिन वक़्त ताईं। त मां इन हिसाब सां इहा सोचींदुसि त असांजे आबादगारनि खे को अलाह साञा ॾे या सम्झ ॾे त इन दलदल मां निकिरनि त पोइ किथे न किथे को वञे उहो थिए। जीएम साहब तव्हां ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि असां बजायूं था कि उहे यरगमाल आहिनि, लेकिन मूंखे जेकी नॉलेज आहे त अक्सरियत यरगमाल न आहे। काफ़ी असां वटि आबादगार पैसे वारा आहिनि, उहे भाण ॿिज विहाज ते कोन खणंदा आहिनि, ख़रीद कंदा आहिनि। ऐं उनखां अलावा जेकी असां वटि अनाज मंडी आहे 1990 खां वठी एक्टिव आहे, उनजो बुनियादु रखियो वियो आहे, लेकिन 30 साल गुज़रण बावजूदि हू गैरफ़ाल आहे। मिल मालिकनि वटि यरगमाल आहे, उहे उनखे जेको आहे उहो कनि था। छा ज़िले इंतिज़ामिया मौजूदु न आहे या सूबाई हुकूमत खे कश्मीर जा आबादगार कोन था नज़र आहिनि? आख़िर कश्मीर छा बुनियादी हक़नि खां छो महरूम आहे? आख़िर हितां जी आवाम ईअं आहे या असां हुकमरान जे नज़रनि खां ओझल आहियूं? असुल में ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायां त हिते जेका सिस्टम आहे उहा हिकु त असां टोटली यरगमाल आहियूं। तव्हांजो ॻाल्हि जेका आहे मां बजाल आहियां थो त सभु जेके आहिनि यरगमाल सरमाएदारनि वटि या कारखानेदारनि वटि न आहिनि या दीवाननि वटि सेठनि वटि न आहिनि यरगमाल। पर असुल में इहा ॻाल्हि आहे त मुंहिंजो हिकिड़ो कैलकुलेशन मुताबिक़, मुंहिंजे हिसाब मुताबिक़ 70% आबादगार जेका इन्हनि वटि यरगमाल आहे, डायरेक्ट या इनडायरेक्ट, या तव्हांजे हवाले सां मतिलबु या कंहिं ॿिए जे हवाले सां उहो यरगमाल ज़रूरु आहे। जेकॾहिं उन जे मथां आवाज़ु उथारियो वेंदो, हा जेकॾहिं हाणे मिसाल फ़र्क़ु कयो हाई कोर्ट जो डिसीशन आहे, जेकॾहिं असां DC साहिब खे चऊं त बाबा हे हाई कोर्ट जो डिसीशन आहे, हे हिन मुताबिक़ जेको आहे तव्हां उन्हनि खे पाबंद कयो त उहा कटौती न करनि। जेकॾहिं उहा DC साहिब जेको आहे उन्हनि खे घुराए करे उन्हनि खे चवंदो, पर लामहला इहो आहे जॾहिं मां अॻिते थींदुसि या मां एक्टिव थींदुसि या के चंद आबादगार एक्टिव थींदा इन हवाले सां त ॿिए साल असांजो सारी वठण लाइ को तयारु ई न हूंदो। इहे इन हिसाब सां जेम साहब तव्हां इहा ॻाल्हि कई, जेकी ही मार्केट आहे जेकी ठही आहे अनाज मंडी, उहो आख़िर एक्टिव छो नथी थिए? 30 साल गुज़री विया आहिनि, उते बजट अचे थो, उते मुलाज़िम रखियल आहिनि, उनजी बिल्डिंग रिपेयर थिए थी, हुकूमत जा लखें रुपया करोड़ें रुपया अरबें रुपया ख़र्च थियनि था, खामखा फज़ूल में आख़िर छो था थियनि? आख़िर इन ते एक्शन छो नथो थिए? उहो इन जे करे जो इहे सरमाएदारनि वटि असां यरगमाल आहियूं। सरमाएदार न चाहींदो आहे त इहा अनाज मंडी खुले ऐं ओपन मतिलबु जेका आहे ऑक्शन थियनि, वाक थिए, त पोइ जेको आहे असांजो माना जेको कमीशन आहे या असांजो व्याज आहे या असांजा पैसा आहिनि उहे ॿुॾी वेंदा। हे त ॿाहिरों मिसाल फ़र्क़ु कर, ॿाहिरियां जेके बि वापारी आहिनि या ॿाहिरियां सरमाएदार जेके कारखानेदार आहिनि या ॿाहिरियां जेके बि आहिनि सेठूं, उहे अची करे ख़रीद करे वेंदा त हिननि खे लामहला न ॾींदा। उन में घणियूं जेके ॻाल्हियूं आहिनि, हिकु त इहा आहे जो कटौती न थींदो ऐं पूरो अजूरो जेको आहे आबादगार खे मिलंदो। हाणे इहे जेके सरमाएदार आहिनि, कारखानेदार आहिनि, उहे नथा चाहिनि त जेका आहे अनाज मंडी खुले। उन जे करे तव्हांखे मां इहा दावा सां चवां थो, ईअं न आहे जो मां को जेका आहे को कूड़ी ॻाल्हि कयां थो, मां दावा सां चवां थो, तव्हांखे प्रूफ करे ॾेखारींदुमि त जॾहिं सीज़न शुरू थींदो आहे हिकु राइस मिल जेको आहे 50,000 रुपयो डोनेट करे फोड़ी करे हर महीने जेका आहे उहा ज़िले इंतिज़ामिया खे पहुचनि था। ज़िले इंतिज़ामिया ऐं प्लस ॿिया, उन में तव्हां सम्झी सघो था, मां तव्हांखे इशारतनि हिकिड़ो चई थो वञा। हाणे हिन वक़्तु जेका आहे 32 राइस मिलूं आहिनि असांजे कश्मीर में, सिर्फ़ु कश्मीर त इन में, उन में बख्शापुर आहे या बडाणी आहे, उनखां अलावा आहिनि, इहे बि तालुके में अचनि था, पर कश्मीर जी ॻाल्हि कयां थो त 32 जेकॾहिं 50,000 जे हिसाब सां कैलकुलेशन कयो त तक़रीबन 16 लख रुपया थियनि था। 16 लख रुपया जेका आहे उहो इंतिज़ामिया ज़िले इंतिज़ामिया प्लस ॿिया जेके बि आहिनि उन्हनि वटि इहो पहुचे थो त जीअं अनाज मंडी न खुले। ऐं उहे पैसा कटौती मां जेके बाबा उन्हनि जो चयल आहे
तव्हां 2 किलो कट कयो, 3 किलो कट कयो, 4 किलो कट कयो, अधु असांजो अधु तव्हांजो। इहा आहे भाङे भाई वारी ऐं क्लियर ॻाल्हि आहे। त इन जे करे पोइ त सेठनि जी मर्ज़ी आहे, कारखानेदारनि वारनि जी मर्ज़ी आहे। पोइ उहो 2 किलो कटे, 3 किलो कटे, 4 किलो। मां तव्हांखे मां पंहिंजे दावा जी ॻाल्हि ॿुधायां थो। मुंहिंजो जॾहिं अन्न आयो आहे त मूंखे लफ़्ज़ इहा चयो त असां 3 किलो कटींदासीं। मां चयो भाउ कहिड़े हिसाब सां 3 किलो कटींदे, मां तुंहिंजो कर्ज़ाई त न आहे। त चवण जो मक़सदु इहा आहे त आख़िरकार मुंहिंजो अन्न न वरितो वियो आहे, मां अन्न पंहिंजो वापसि कयो आहे घर ॾे, त मूंखे लॉस थियो न। मां किरायो भरे करे जॾहिं मां उते पहुतमि त मूंखे लॉस। जीएम साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, पंहिंजे मेज़बान अफ़ज़ल अता कलवड़ खे इजाज़त ॾींदा नेक्स्ट प्रोग्राम में कंहिं ॿिए इशू सां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अल्लाह।